जो सरदार भी तू अज बीठो निर्वार भी तू सदी कौम जो सरदार बस तीर भी तू तलवार भी तू जन दुश्मन ते आवार भी तू बस तीर भी तू तलवार भी तू जन दुश्मन ते आवार भी तू अक सच जो किरदार भी तू अज बीठो निर्वार भी तू सदी कौम जो सरदार भी तू बस तीर भी तू तलवार भी तू जन दुश्मन ते आवार भी तू बस तीर भी तू तलवार भी तू जन दुश्मन ते आवार भी तू अक सच जो किरदार भी तू अज बीठो निर्वार भी तू सदी कौम जो सरदार ज़ादा रईस ज़रार लाखो जो लाड़ सिंध जो तफ़सीली दौरो टंडो मोहम्मद खान मातली बदीन तलहार टंडो बागो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में लाखा बिरादरी जे माण्हुनि सां गॾिजाणियूं ऐं ताज़ियतूं कयूं वयूं। मातलीअ में ॻोठ अब्दुल हकीम लाखो में वॾेरो मोहम्मद लाखो वटि लाखा बिरादरी जे माण्हुनि सां गॾिजाणी कई ऐं खुमन लाखो सां ताज़ियत कई। ॻोठ साईं ॾिनो लाखो ऐं मंज़ूर अहमद लाखो सां ताज़ियत कई ऐं बदीन में ॻोठ हाजी नूर मोहम्मद लाखो में मान में आजियाणो ॾिनो वियो जिते मोहम्मद बचल लाखो ऐं अली मोहम्मद लाखो जी अॻवाणी में लाखा बिरादरी जे माण्हुनि गुलनि जी वर्खा सां गॾु शानदार इस्तक़बाल कयो ऐं सिंध जी सूखड़ी अजरक जा तोहफ़ा पेश कया ऐं ॿी तरफ़ भगड़ा मेमण लॻ दोदो सूमरो में तारीख़ी माॻ बहादुर जी अलामत दोदो सूमरो जी मज़ार ते हाज़िरी भरे दुआ घुरी ऐं ॻोठ हाजी मिस्री लाखो ऐं मोहम्मद लाखो सां ताज़ियत कई। टंडो बागो में ॻोठ सिद्दीक लाखो ऐं मोहम्मद सिद्दीक लाखो सां ताज़ियत कई। इन मौक़े ते सरदार ज़ादा रईस ज़रार लाखो सां गॾु मीर आशिक लाखो अली नवाज़ लाखो मुनीर अहमद लाखो जावेद अली लाखो ख़ुदा ॾिनो लाखो हैदर सालेह लाखो वॾेरो मोहम्मद लाखो खुमन लाखो मंज़ूर लाखो पिणु गॾु हुआ। रोशनी न्यूज़ वेब चैनल अवाम जा मसला ऐवाननि ताईं पहुचाइण लाइ असांजो अज़्म हमारी सिंध जे हर मसले ते फोकस ॾिसंदा रहो। रोशनी न्यूज़ वेब चैनल कराची।